बयान कयूं निमाज़ ऐं ज़कात ऐं आख़िर में असांजी ॻाल्हि ज़कात ते ख़तम थी हुई। ज़कात बि जीअं निमाज़ इंसान ते फ़र्ज़ आहे ईअं ई इंसान ते ज़कात बि फ़र्ज़ आहे। ऐं तव्हां जिथे बि ॾिसंदो क़ुर में जिथे निमाज़ जो ज़िक्र आहे उते गॾोगॾु ज़कात जो ज़िक्र लाज़मी आहे ऐं इहा हिकिड़ी ज़रूरी ऐं लाज़मी शइ आहे। जीअं तारिके निमाज़ खे छॾण वारो वॾो मुजरिम आहे ईअं ज़कात खे अदा न करण वारो बि मुजरिम आहे। ऐं ज़कात हिकिड़ो त इंसान जे माल खे पाक थी करे। जीअं मसलन हिकिड़ो किरोड़ तव्हां वटि हुजे, जेकॾहिं हिकिड़ो रुपयो सूद जो तव्हां हुन सां मिलाईंदो त पूरो जो पूरो तव्हांजो किरोड़ जेको आहे सो हराम थी वेंदो। अहिड़ी तरह तव्हां वटि किरोड़नि जी तइदाद में माल ऐं मिल्कियत हुजे पर ज़कात जेतिरी बि हुन ते ठहे थी जेकॾहिं अदा न थींदी त सभु माल बेकार आहे। ज़कात लाज़मी आहे। हिकिड़ो त इंसान जे माल खे पाक थी करे ऐं ॿिए मुस्लमान जी हिन में ख़ैर ख़्वाही आहे जो हुनखे ज़कात मां मिलंदो ऐं हिकिड़ो हुनजो सुठो गुज़र ऐं सफ़ल थींदो। अल्लाह खे तव्हांजे मालनि जी ज़रूरत कोन्हे। अल्लाह तव्हांजे ज़रिए तव्हांजे पंहिंजनि जो भलो करण थो चाहे। अल्लाह खे माल ऐं मिल्कियत जी का ज़रूरत कोन्हे। अल्लाह सिर्फ़ु तव्हांखे सम्झाइण चाहे त इंसानियत ही आहे जो इंसाननि जो ख़्यालु रखो। ऐं जेके माण्हू इन शइ खां कुझु माण्हू छा कंदा आहिनि सदको ऐं ख़ैरात जाम कंदा आहिनि। अक्सर असांजी ॿहिराड़ियुनि में ईअं थींदो आहे जिन में अन्न लहंदो आहे या को कुझु बि हूंदो आहे उन मां ॿोरी ॿ ॿोरी मस्जिद में ॾेई छॾींदा आहिनि या कंहिंखे ॾेई छॾींदा आहिनि। ज़कात थी वई। तव्हां ज़कात जो ख़ैरात किरोड़ रुपया करे छॾियो, ज़कात जो फ़र्ज़ तव्हां सां कोन लहंदो। जेसि ताईं ज़कात निसाब जे मुताबिक़ उहो तव्हांजी मर्ज़ी आहे थोरो वधाए ॾेई छॾियो पर ज़कात जी नियत सां जेकॾहिं तव्हां ज़कात नथा कढो त उहा ज़कात अदा कोन थींदी। उहो तव्हांजो ख़ैर थी वियो, सदको थी वियो, सभु कुझु थी वियो। उनजी मिसाल छा आहे? उनजी मिसाल आहे उन दलील ते क़यास कंदुसि जो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़माने में हज जे ॾींहंनि में हिकिड़े शख़्स ख़ुतबे खां अॻु में हज जे ख़ुतबे खां अॻु में फज्र खां बाद हिकिड़ो जेको हुयो जानवर ज़बह करे छॾियो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम छा फरमायो त तुंहिंजी ख़ैरात थी वई, सदको थी वियो, लेकिन तुंहिंजी कुर्बानी कोन थी। तुंहिंजी कुर्बानी कोन थी। हिते सदको तव्हां करे छॾियो, ख़ैरात करे छॾी, क़बूल थी वई, लेकिन ज़कात पोइ बि अदा कोन थी। ज़कात फ़र्ज़ आहे ऐं उन खां सां गॾोगॾु सदका ऐं ख़ैरात इहे इज़ाफ़ी शयूं आहिनि। ऐं जेको शख़्स ज़कात इन शयुनि खां भॼे थो अल्लाह ताला अहिड़े शख़्स जो यहूदिन ऐं ईसाइन जेके उलमा हुआ ना हक़ माण्हुनि जो माल खाईंदा हुआ उन्हनि सां गॾु ज़िक्र कयो आहे। फरमाई या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो, इन कसीरम मिनल अहबारी वरुहबानी लयाकुलून अमवालन नास बिल बातिल। जेके यहूदिन ऐं ईसाइन जा उलमा आहिनि, बुज़ुर्ग आहिनि, उहे माण्हुनि जो माल बिल बातिल बातिल तरीक़े सां था खाइनि। वयसुद्दून अन सबीलिल्लाह, ऐं अल्लाह जे रस्ते खां रोके करे था खाइनि। हिकिड़ो त छा आहे जो बातिल तरीक़े सां माण्हुनि खे ग़लति फतवाऊं ॾेई, ग़लति ॻाल्हियूं ॿुधाए, पंहिंजी किताबुनि में तोड़ मरोड़ करे ऐं जे अल्फाज़नि खे चेंज करे, फतवाऊं चेंज करे, समन कलीला थोरियूं थोरियूं क़ीमतूं था खाइनि। वयसुद्दून अन सबीलिल्लाह, ऐं अल्लाह जे रस्ते खे था रोकीनि। कंहिंजा यहूदिन ऐं ईसाइन जा उलमा। ऐं अॼु छा आहे? अॼु बि इहो साॻी सिस्टम हले पियो।
तव्हांखे ॿिए जॻह जो ॾस मिलंदो, को मसलो खणी वञो, तव्हांखे चवंदा फिलाणी जॻह ते वञो, हेतिरो सफ़र करे फिलाणी मज़ार ते वञो, फिलाणी गैरुल्लाह जी जॻह ते वञो, वॾा वॾा उनखे सफ़र कटाईंदा, पर तव्हांखे छा चवंदा, मुलनि मौलवियुनि जे पोयां न लॻिजो। छो हुनखे ख़बर आहे अॼु उनमें पोयां लॻा मस्जिद में ईंदा ऐं अलाह जे रस्ते खां रोकणा, हक़ीक़त में अलाह जे रस्ते खां रोकणा। जो ॿियनि जायुनि जो त ॾस ॾिनो वञे, लेकिन माण्हुनि खे अलाह जे घर जो ॾस न ॾिनो वञे, ऐं अलाह जे हक़ीक़ी शइ जो जेको दुआ क़बूल करण वारो आहे उन ॾांहुं ॾस न ॾियनि, इहो बि अलाह जे रस्ते खां रोकणा। फरमाई बातिल तरीक़े सां माल था खाइनि, उहे सुद्दून अन सबीलिल्लाह, अलाह जे रस्ते खां रोकीनि था। फरमाई वल्लज़ीन, ऐं उहे ॿिया उहे माण्हू यकनिज़ून अज़्ज़हब वल फिज़्ज़त, जेके सोन ऐं चांदी जमा था कनि, वला युनफिकूनहा फी सबीलिल्लाह, लेकिन उन मां अल्लाह जे रस्ते में ख़र्च कोन था कनि, फबश्शिरहुम बिअज़ाबिन अलीम, उनखे ख़ुशख़बरी ॿुधाई त दर्दनाक अज़ाब जी। ऐं अज़ाब कहिड़ो? फरमाई यौम युहमा अला फिन्नारी जहन्नम, उहो खज़ानो माल मिल्कियत क़यामत जे ॾींहुं जहन्नम जी बाह में तपायो वेंदो, फतुकवा बिहा जिबाहुहुम व जुनूबुहुम व ज़ुहूरुहुम, उनजे जिस्मनि खे, उनजे पुठियुनि खे, उनजे पेशानियुनि खे, उनजे कमरनि खे, चेलनि खे उन सां गॾु ॾंबियो वेंदो। फरमाई हाज़ा मा कनज़्तुम, अल्लाह फरमाईंदो हीअ आहे तव्हांजो खज़ानो, लिअनफुसिकुम, जेको तव्हां पंहिंजे नफ़्स लाइ जमा कंदा हो, फज़ूक़ू मा कुंतुम तकनिज़ून, उन खज़ाने खे चखियो जेको तव्हां जमा कंदा। अल्लाह फरमाए वला यहसबन अल्लज़ीन, उहे माण्हू गुमान न कनि, यबख़लून बिमा आताहुमुल्लाहु मिन फ़ज़ली, जेको अल्लाह उन्हनि खे फ़ज़ल ॾिनो आहे, जेका शइ माल ॾिनो त अल्लाह ॾिनो अथसि, पर उन माल में जेको आहे सो कंजूसी था कनि, अल्लाह जे ॾिनल शइ में कंजूसी, माल परायो कंजूसी ही पिया कनि। फरमाई हुआ ख़ैरुल लहुम, सम्झंदा असां लाइ बहितर आहे, बल हुआ शर्रुल लहुम, अल्लाह फरमाए तो उन ख़ैर कोन्हे शर आहे। सयुतवक़ून मा बख़िलू बिही यौमल क़ियामह, इहो खज़ानो जेको आहे सो तोक करे उनजे कंधनि में पारायो वेंदो। वलिल्लाहि मीरासु समावाति वल अर्ज़, खज़ाना त सभु अल्लाह जा, मीरास सभु अल्लाह जी आहे। ऐं यहूदिन ऐं ईसाइन, जेको अॼु माशरे जो हाल आहे उहो ई कमु कयो, उन्हनि ज़कात ख़ैरात निमाज़ अदा कोन कई, ऐं अल्लाह ताला उनजे लाइ अज़ाब मुक़ररु करे छॾिया। अल्लाह फरमायो वक़ाल अल्लाहु इन्नी माकुम, अल्लाह छा चए, आउं तव्हां सां गॾु आहियां, कॾहिं तव्हां सां मुंहिंजी ताक़त, तव्हां सां मुंहिंजो इल्म, तव्हां सां मुंहिंजी कुदरत गॾु आहे, पर कॾहिं? फरमाइला इन अक़मतुमुस सलात, जॾहिं तव्हां निमाज़ क़ाइमु कंदो, व आतैतुमुज़ ज़कात, ऐं जॾहिं तव्हां ज़कात अदा कंदो, उन खां पोइ व आमनतुम बिरुसुली, जॾहिं तव्हां रसूलनि ते सही ईमान आणींदो, वाज़्ज़तुमूहुम, ऐं उन्हनि जी इज़त कंदो, वअक़रज़हुमुल्लाहु क़र्ज़न हसना, ऐं अल्लाह खे कर्ज़ हसना अदा कंदो, यानी अल्लाह जे रस्ते में ख़ैरात कंदो, ऐं अल्लाह जे रस्ते में जेको आहे तव्हां ॾींदो, निमाज़ क़ाइमु कंदो, ज़कात अदा कंदो, पोइ अल्लाह जी कुदरत तव्हां असां गॾु हूंदी, ऐं अल्लाह तव्हांजी नुसरत कंदो, मदद कंदो, जॾहिं तव्हां अल्लाह जे रस्ते में ॾींदो ऐं अल्लाह खे कर्ज़ ॾींदो। पर अल्लाह फरमाए फबिमा नक़दिहिम मीसाक़हुम, लेकिन इहे सभु उन्हनि वाइदा टोड़े छॾिया, निमाज़ अदा कोन कयूं, ज़कात अदा कोन कयूं, अल्लाह जे रस्ते में ख़ैरात कोन कयूं, रसूलनि जी सही ताबेदारी कोन कयूं। फरमाई इन जे करे लअन्ना जअलनाहुम फी क़ुलूबिहिम क़ासियत, हिकिड़ी त उन ते लानत थी, ॿिया उनजा दिलि पत्थर थी विया, यारिफूनल कलिमन मवादिही, इन जे करे जो अल्लाह जे किताबनि खे चेंज कंदा हुआ। ऐं उन खां पोइ फरमाई वनसू हज़्ज़म मिम्मा ज़ुकिरू बिही, जेके उन तज़किरा कया विया, ज़िक्र कया विया, वॾो जो वॾो हिसो जेको उन्हनि विसारे छॾियो। हा मतिलब जूं ॻाल्हियूं उनखे यादि रहियूं, लेकिन वॾो जो वॾो हिसो किताब मां उन्हनि विसारे छॾियो। ऐं अल्लाह फरमायो त जॾहिं हिननि इहो चयो ऐं ज़ालिमनि लफ़्ज़ खे इख़्तियार कया, उन खां पहिरीं अल्लाह फरमायो वतरा कसीरम मिनहुम युसारिऊन फिल इस्मि वल उद्वान, उन्हनि मां अक्सर जेके हा उहे जल्दी कंदा हुआ गुनाहनि जे कमनि में, वल उद्वान,
ऐं ज़्यादती जे कमनि में, वाकली में सोहत ऐं हराम खाइण में। फरमाईंदा बेअस मा कानू यामलून, बुरो हो ख़राब आहे शइ हुननि लाइ जेकी हुननि कमाई। अल्लाह फरमायो लौला यनहाहुमुर रब्बानियून वल अहबार अन कौलिहिम इस्मी, हुन जे मौलवियुनि खे रोकियो छो कोन्हे? फरमाई हुननि हराम बि खाधो पे, हू ज़्यादती में वधी विया, सभु कुझु थी वियो, लेकिन उनजे जेके बुज़ुर्ग हा, मौलवी हा, आलिम हा, उन्हनि खे रोकियो छो कोन्हे? छाजे करे कोन रोकियो? जेको हुननि कौल चयो। ऐं कौल छा चयो? नऊज़ बिल्लाह, अल्लाह फ़क़ीर थी वियो आहे, हाणे असां खां कर्ज़ पियो घुरे। नऊज़ बिल्लाह, अल्लाह फ़क़ीर थी वियो आहे ऐं असां खां कर्ज़ पियो घुरे। अल्लाह फरमायो तुंहिंजे मौलविन इन जुमिले खां हुनखे रोकियो छो कोन्हे ऐं हराम खां छो न रोकियो? छाजे करे हुन मौलविन इहा शइ कान कई? लबेअस मा कानू यसनऊन, जेकी हुननि कयो सो ख़राब हो सभु। न अवाम रुकजी, न हुननि मौलविन रोकियो हुननि खे। हा फरमाई त हुनजे मौलविन बि न रोकियो, हू अवाम बि कोन रोकी। ऐं लफ़्ज़ कहिड़ो करियो त अल्लाह फ़क़ीर थी वियो आहे ऐं हाणे असां खां ख़ैरातूं पियो घुरे। नऊज़ बिल्लाहि मिन ज़ालिक। ऐं अॼु मज़े जी ॻाल्हि ॿुधायांव, ॻाल्हि ख़राब बि आहे, ग़लति बि आहे, पर हैरान कुन बि आहे। अॼु जा मुस्लमान बि जुमिलो चवंदा आहिनि, तव्हांखे ख़बर आहे कीअं चवंदा आहिनि? हा, लफ़्ज़नि जी चेंजिंग हूंदी आहे, ॻाल्हि साॻी हूंदी आहे। छा चवंदा आहिनि? का परेशानी अची, तकलीफ़ अची, अल्लाह खे ॾिठो ई मुंहिंजो घर त तकलीफ़ुनि लाइ, असां लाइ हीअ हाल, फिलाणे वटि हेतिरो कुझु, ऐं परेशानी रुॻो असां न आहिनि, असां लाइ खोट थी वई आहे, अल्लाह जा अंकुर खज़ाना आहिनि। अहिड़े अहिड़े क़िस्म जा माण्हू जुमिला चवंदा, तव्हां पाण ॿुधा हूंदा। असां लाइ खुटी पियो शयूं, असां ते परेशानी छो आहिनि, असां ते तकलीफ़ूं छो आहिनि? असीं निमाज़ बि पढ़ूं था, असीं हीअ बि कम बि कयूं पिया, असीं हीअ बि कयूं, पोइ बि असां लाइ परेशानियूं। माना इहो साॻियूं चवनि था, चवनि था अल्लाह असां लाइ खुटियो थो पवे। नऊज़ बिल्लाह। फरमाई त हुननि इहो जुमिलो चयो, अल्लाह फरमायो त जुमिले खां कंहिं हुनखे रोकियो कोन्हे। वक़ालत यहूद यदुल्लाहि मग़लूल, यहूदिन चयो अल्लाह जो हथ तंग थी वियो आहे। अल्लाह फरमायो गुल्लत ऐदीहिम, उन्हनि जा हथ तंग थियनि। मूं त हुनखे कर्ज़ चयो हो, कर्ज़ हसना, ऐं उहो बि कयला, मूंखे को थो खपे, लेकिन मुंहिंजो पंहिंजनि ते भलाई कयो, पंहिंजनि खां ख़ैर ख़्वाही कयो। लेकिन हुननि चयो त नऊज़ बिल्लाह अल्लाह फ़क़ीर थी वियो आहे। अल्लाह फरमायो तंग थियनि हुननि जा हथ, ऐं अल्लाह फरमायो गुल्लत ऐदिहिम लोइनु बिमा क़ालू, जेकी हुननि चयो हुनजे करे लानत पई। बल यदाहु मबसूततानि, लेकिन अल्लाह जा हथ खुलियल तंग न आहिनि। युनफ़िक़ु कैफ़ यशा, अल्लाह जेको चाहे ख़र्च करे। त छा अल्लाह छा बयानु कयो त अल्लाह जेको तव्हां खां कर्ज़े हसना गुज़रियो आहे, ज़कात जी सूरत में, सदक़ात जी सूरत में, ख़ैरात जी सूरत में, इहो तव्हांजे पंहिंजनि लाइ आहे। तव्हां ख़र्च कयो अल्लाह जे रस्ते में, ऐं ज़कात लाज़मी फ़र्ज़ आहे, इहो बि अल्लाह जो फ़र्ज़ कयल आहे, इनखे बि अल्लाह जे रस्ते में ॾियणो आहे। लेकिन उन्हनि यहूदिन ऐं ईसाइन अॼु इहा ज़िमेदारी कंहिंजी आहे, ज़कात जो क़याम कराइणु। निमाज़ हर को पढ़े पियो, कुझु पढ़नि था, कुझु कोन था पढ़नि, हर को सम्झे बि थो, लेकिन ख़ुसूसन ज़िमेदारी हुकूमत जी आहे त उन ज़कात जो क़याम कराइनि, ज़कात खे क़ाइमु कनि, इहा हुकूमत जी ज़िमेदारी आहे। अल्लाह ताला फरमायो वलो अन्नहुम अकामुत तौरात वल इंजील, यहूदी ने ईसाई जो किताब जे बारे में अल्लाह फरमायो वलो अन्नहुम अकामुत तौरात वल इंजील, अगर उहे तौरात इंजील खे क़ाइमु कनि हा, वमा उनज़िल इलैहिम मिन रब्बिहिम, जेको अल्लाह पंहिंजे तरफ़ां हुननि नाज़िल कयो किताब, फरमाई अगर उनखे क़ाइमु कनि हा त उनजे नतीजे में छा थिए हा? फरमाई मिन रब्बिहिम लअकलू मिन फौक़िहिम व मिन तहति अर्जुलिहिम, अल्लाह फरमाए तो आसमान ऐं ज़मीननि मां अल्लाह हुनखे रिज़्क़ ॾिया, पर जॾहिं अल्लाह जी किताबुनि खे क़ाइमु कनि हा। अॼु हुक्मरान जी ज़िमेदारी आहे त अल्लाह जी किताब जे मुताबिक़ फ़ैसिला कनि। अॼु हुक्मरान जी ज़िमेदारी आहे त अल्लाह जे कानून जे मुताबिक़ हुकूमत हलाइनि। अल्लाह जो बि वाइदो आहे, तव्हांखे रिज़्क़ आसमान मां बि मिलंदो, तव्हांखे रिज़्क़ ज़मीन मां बि मिलंदो, अल्लाह जो वाइदो आहे। पर छा आहे, असांखे ख़ौफ़ आहे, असांखे ख़ौफ़ आहे त मता फिलाणो मुल्क फंड न बंदि करे छॾिजे, मूं पंहिंजो कानून हिते आंदो, जे क़ुर जो कानून आणींदुसि त ॿियनि मुल्कनि जा फंड मोला बंदि थी वेंदा। यानी अल्लाह जे वाइदे ते यकीन कोन्हे, काफ़रनि जे वाइदे ते यकीन आहे त अमेरिका फंड कोन कंदो या फिलाणो यहूदी मुल्क
फंड कोन कंदो उनजो ख़ौफ़ आहे। जेकॾहिं क़ुर हदीस क़ाइमु कयोसीं त असांजा रस्ता बंदि थी वेंदा, इहो ख़ौफ़ आहे। लेकिन अल्लाह फरमाए थो जेके क़ाइमु कंदो तव्हांखे ख़ौफ़ बि कोन्हे, तव्हांखे रिज़्क़ जो ख़ौफ़ आहे न। अल्लाह फरमाए थो तव्हांखे रिज़्क़ कान थो ॾियां। त जॾहिं तौरात इंजील क़ाइमु कान कई, अल्लाह फरमाए अगरि क़ाइमु कनि हा त रिज़्क़ मिले न हा। इहा हुक्मराननि जी ज़िमेदारी आहे त इन शइ जो क़याम कराइनि। ऐं तव्हांखे ख़बर आहे त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त क़यामत जे वेझो हेतिरा हेतिरा अहिड़ा फितना ईंदा। कॾहिं आहे ज़िना आम थींदो, किथे बदकारी आम थींदी, किथे चोरी आम थींदी। छा थींदो? अमानत ख़तम थींदी। छो जो अवाम बि पंहिंजो पाण ते अल्लाह जे किताब खे क़ाइमु कान कंदी ऐं हुक्मरान बि अल्लाह जे किताब खे क़ाइमु कोन कंदा, अल्लाह जे किताब जे मुताबिक़ फ़ैसिला कोन कंदा ऐं इंसान पंहिंजो पाण ते किताब खे क़ाइमु कोन कंदा। इन जे नतीजे में फितना थींदा, अल्लाह जे अहकामनि ते अमल कोन थींदो, फ़साद वधंदा। इन छा थियो? 3 सदियुनि ताईं को मज़हबी फितनो कोन हो। ॿिया फितना खोड़ हुआ, ख़ारजी निकिता, ख़तम थी विया। ॿिया फितना खोड़ हा हुकूमतुनि जा, बादशाहतुनि जा, ख़िलाफ़तुनि जा, लेकिन मज़हबी फितना कोन हा। लेकिन मज़हबी फितना किथां शुरू थिया? जॾहिं अल्लाह जे किताब जो क़याम ख़तम थियो, जॾहिं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अहादीस जो क़याम ख़तम थियो। ऐं उहो कॾहिं ख़तम थियो? 3 सदियुनि खां पोइ। कॾहिं ख़तम थियो? 3 सदियुनि खां पोइ। जॾहिं फ़िक़ह मुदवन कई वई, जॾहिं फ़िक़ह खे लिखियो वियो, जॾहिं क़ुर हदीस जो निचोड़ फ़िक़ह खे चयो वियो, पोइ जॾहिं फ़िक़ह खे क़ाइमु कयो वियो, उन ॾींहं खां फितना शुरू थिया। मज़हबी फितना अॼु ताईं ख़तम कोन थिया। जॾहिं क़ुर हदीस जेसि ताईं क़ाइमु हो तेसि ताईं बरकतूं बि हुयूं, सभु कुझु हो। माण्हू मालामाल रिज़्क़ में, रिज़्क़ वधियलु हुननि जो, मालामाल हुआ। लेकिन जॾहिं फ़िक़ह जो क़याम थियो, मज़हबी फितना शुरू थिया। और छाजे करे? जो हुक्मरान ऐं अवाम आसानी ॻोल्ही, जे हुक्मरान जे मुताबिक़ कुझु फ़िक़ह जा मसला हुआ, उहा क़ाइमु कई। मसलन शाफ़ी मज़हब जो को हुक्मरान आयो, उन फ़िक़ह शाफ़िया जेको लिखियलु आहे उनखे क़ाइमु कयो। जॾहिं मालिकी आया, इमाम मालिक जी फ़िक़ह खे क़ाइमु कयूं। जॾहिं हनफ़ी आया, फ़िक़ह हनफ़ी खे क़ाइमु कयूं। जॾहिं हम्बली आया त उन फ़िक़ह खे क़ाइमु कयूं। हुक्मराननि बेड़ो ग़रक़ इहो कयो क़ुर हदीस खे छॾे करे। हुनमें कुझु हुननि जा कुझु मसइला अहिड़ा हुआ जेके हुन हुक्मरान जे आइन मुताबिक़ हुआ, ख़वाशात जे। पोइ जेको बि आयो उन पंहिंजे तरफ़ां पंहिंजी किताब क़ाइमु कई ऐं उन मुताबिक़ फ़ैसिला कया ऐं उन मुताबिक़ माण्हुनि खे ॿुधाई। तव्हांखे ख़बर आहे हिते जेके इमाम असांजा वॾा वॾा जेके क़त्ल थिया, छाजे करे थिया? उन्हनि छा ते चयो? उन्हनि त इहो ई त चयो न त क़याम हूंदो क़ुर हदीस जो, फ़िक़ह जो कोन हूंदो। उन्हनि जे मसाइलनि जा इख़्तिलाफ़ कयो, जंहिं नतीजे में केतिरनि इमामनि खे मारूं मिलियूं, केतिरनि इमामनि खे जेलनि में विधो वियो। असल दुश्मनी हदीस सां हुई। ऐं फ़िक़ह क़ाइमु थियण जे करे दुनिया में फितना आया, मज़हबी फितना थिया, जेके अॼु ताईं ख़तमु कोन था थियनि। अॼु बि जेकॾहिं फितना ख़तमु थींदा त क़ुर हदीस सां ख़तमु थींदा। हर को शख़्स चलो हुक्मराननि खे छॾियो, हुक्मरान परे जी ॻाल्हि रही। चलो तुम पंहिंजे वजूदनि ते त क़ाइमु कयो, पंहिंजे नफ़्सनि ते त क़ाइमु कयो क़ुर हदीस खे। तव्हीं त पंहिंजे नफ़्स जा त हुक्मरान आहियो न, पंहिंजी जान जा त हुक्मरान आहियो न। तव्हां आज़ा असांजे मुताबिक़ न असीं जीअं कंदासीं, जीअं इस्तेमालु कंदासूं न। असां इहो त करे सघूं था न, चलो हुक्मरान नथा हुनखे तस्लीम कनि, लेकिन असांजी त ज़िमेदारी आहे न, असीं त पंहिंजो पाण ते क़ाइमु कयूं न। मक़सदु इहो त अल्लाह फरमायो जेकॾहिं ज़कात ॾियनि हा, निमाज़ पढ़नि हा, तौरात ऐं इंजील खे क़ाइमु कनि हा त हुनखे रिज़्क़ मिले हा, कुशादा रिज़्क़ मिले हा। लेकिन हुननि कोन कयो। अॼु असांजे माशरे जो बि हाल इहो आहे जो असां बि क़ुर हदीस क़ाइमु असां खां थिए कोन थो। असां उन शइ खे पंहिंजे पाण लाइ तस्लीम करण लाइ तयारु कोन आहियूं, उनजे फ़ैसिलनि खे मञण लाइ तयारु कोन आहियूं, उनजे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारण लाइ तयारु कोन आहियूं। पोइ रिज़्क़ जी बि खोट ईंदी, पोइ परेशानियूं बि ईंदियूं, पोइ तकलीफ़ूं बि ईंदियूं। ज़कात ॾियण लाइ तयारु कोन आहियूं, निमाज़ पढ़ण लाइ तयारु कोन आहियूं, त परेशानियूं त ईंदियूं। अल्लाह फरमाए हुन ते लानत थी,
ज़लील थिया, ख्वार थिया, खंजीर बांधल थिया। छाजे करे जो हुननि जेको आहे सो उन किताबनि खे पंहिंजो पाण ते क़ाइमु कोन कयो, ज़िंदगी उन जे मुताबिक़ कान गुज़ारी, इन जे करे सभु हुननि खे अज़ाब मिलिया। ऐं उन खां पोइ निमाज़, ज़कात, ऐं उन खां पोइ जेको असुल शइ आहे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे फरमान जे मुताबिक़ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, जेको शख़्स हज बैतुल्लाह थो करे, जेको शख़्स हज बैतुल्लाह थो करे ऐं सवाब जी नियत सां ऐं हज मबरूर थो करे, जेको कंहिं गुनाह खां पाक, फरमायो हज कयो ईअं गुनाहनि खां पाक आहे जीअं मां जे पेट मां ॼमे ईअं गुनाहनि खां पाक थियो थो अचे। ऐं अल्लाह फरमायो त वलिल्लाहि अलन्नास हिज्जुल बैत, माण्हुनि जे लाइ बैतुल्लाह जो हज आहे, मन इस्तता इलैहि सबीला, जेको उन ॾांहुं रवानगी जी ताक़त रखे थो। वमन कफर फइन्नल्लाह गनियुन अनिल आलमीन, जे इन शइ जो इनकार कयो अल्लाह तमामु जान खां बेपरवाह आहे। अब में अल्लाह खे ज़रूरत कोन्हे जो केरु इबादत न करणु अचे या केरु हज न करणु अचे, केरु कुफ्र करे छॾे, केरु इनकार करे छॾे, अल्लाह खे शइ जी परवाह कोन्हे। फरमाई त मुस्लमाननि ते जेको उनजी ताक़त रखे थो उन ते लाज़िमी आहे हज। उहो हज करे जेको पैसा एतिरा हुन वटि आहिनि, ताक़त अथसि, जानी माली सभु ताक़त अथसि, त हुन ते ज़रूरी आहे त हज बैतुल्लाह करे। फर्ज़ आहे जो निमाज़ वांगुरु, ज़कात वांगुरु हज बैतुल्लाह बि फर्ज़ आहे, उहो बि ज़रूरी आहे ऐं करणो आहे। अॼु जा कुझु उलमा किराम जेके माण्हुनि खे बेवकूफ़ ठाहींदा आहिनि, माण्हुनि खे बेवकूफ़ ठाहींदा आहिनि, छा चवंदा आहिनि, साईं माउ पीउ जो मुंहुं ॾिठव तव्हां सम्झ हज करे छॾियो। किथे लिखियलु आहे, कहिड़ी किताब में लिखियलु आहे? कि का अहिड़ी किताब त साबित कयो जंहिंमें लिखियो पियो हुजे जे माउ पीउ जो मुंहुं ॾिठो उन हज करे छॾियो। हज त फर्ज़ी शइ आहे, माउ पीउ जी ख़िदमत अलॻि मसइलो आहे, हज अलॻि मसइलो आहे। ऐं कुझु माण्हू जेके बयानु करण वारा छा चवंदा आहिनि, ऐं कुझु इंसानियत जा हमदर्द माण्हू, इंसानियत जा हमदर्द माण्हू छा चवंदा आहिनि, ज़कात पुॼेनि कोन्हे, ख़ैरात सदक़ात पुॼेनि कोन्हे, ख़ाली बकवासा ते पोयां हूंदा आहिनि। छा चवंदा आहिनि, अदा जेको हज करण थो वञे, जंहिं जॻह ते 7 लख ख़र्च थो करे हज ते, के ग़रीब खे घर वञी ठाराए ॾे, मिसकीन खे ॾेई अचे, के ग़रीब खे। मूंखे ॿुधायो, मिसकीन ऐं ग़रीब खे ॾियणु हिकिड़ो ॿियो मसइलो, हज हिकिड़ो अलॻि मसइलो। आउं तव्हां खां पुछां थो, हिकिड़ो शख़्स चवे त आउं जेको आहे सो ख़ैरात थो कयां, 5 करोड़ अल्लाह जे रस्ते में ख़ैरात थो कयां, पर निमाज़ कोन पढ़ंदुसि, छा निमाज़ माफ़ थी वेंदी? निमाज़ माफ़ कोन थींदी। तोखे हुन ख़ैरात जो सवाबु मिली वियो, तो ख़ैरात कई ठीकु आहे, तो जेको सदको कयो तोखे सवाबु मिलंदो, लेकिन निमाज़ तो ना माफ़ कोन थींदी। हा तूं 7 लख ॾेई अच ख़ैरात में कंहिंखे, लेकिन हज तो तां माफ़ कोन थींदो, हज करणो आहे। छाजे करे हज फर्ज़ आहे, ऐं फर्ज़ जी शइ हर मुस्लमान ते लाज़मी आहे, ऐं हर कंहिंखे करणी आहे जेको ताक़त रखे हो ॾेई। ऐं केतिरा सारा मुस्लमान आहिनि ताक़त रखण जे बावजूदि कोथा वञनि। ताक़त रखण जे बावजूदि ऐं तव्हांखे ॿुधायां त इन में वॾी बरकत हूंदी अथव। हज ऐं उमिरे करण में जेका बरकत आहे न, दुनिया जी कंहिं शइ में कोन्हे। हज ऐं उमिरे करण में बरकत अथव। तव्हां ॾिसंदव त माशरे में कुझु माण्हू हूंदा आहिनि ग़रीब मिसकीन, पर कोशिशि सां हिकिड़ो दफ़ो हज बैतुल्लाह ॾे वेंदा आहिनि या उमिरो करणु वेंदा आहिनि, पोइ तव्हां ॾिसंदव 3, 4, 4 साल पिया वेंदा आहिनि। हालांकि ग़रीब मिसकीन हूंदा आहिनि, 3, 4 साल पिया वेंदा आहिनि। इंसान तसवर कमु कोन कंदो आहे वञनि कीअं पिया। केतिरा माण्हू असां पंहिंजा खिसा अहिड़ा ॾिठा, ग़रीब मिसकीन कई दफ़ा हज जी उमिरि ते विया। छाजे करे अल्लाह हुनखे अहिड़ी बरकत विझी ॾींदो आहे। हिकिड़ो हज करे ईंदा आहिनि या उमिरो करे ईंदा आहिनि, उन सां बरकत पवंदी आहे। तव्हांजे माल में बरकत पवंदी, रिज़्क़ में बरकत पवंदी, आयल औलाद में बरकत पवंदी। हिकिड़ो दफ़ो वञो त सही, जेको ताक़त रखे थो, जेको इस्तिताअत रखे थो, उन ते हज बैतुल्लाह फर्ज़ आहे। ऐं उन खां पोइ रमज़ान जा रोज़ा, इहे बि साल में हिकिड़ो दफ़ो अचनि था। ऐं अल्लाह फरमायो इन में छा आहे, लअल्लकुम तत्तकून, ताजो तव्हां परहेज़गार बणिजी वञो, ताजो तव्हां परहेज़गार बणिजी वञो। इन जे करे तव्हां ते रोज़ा फर्ज़ कया विया आहिनि। ऐं रोज़ा इन जे करे फर्ज़, रोज़ो फर्ज़ आहे, जीअं निमाज़ फर्ज़ आहे, जीअं ज़कात फर्ज़ आहे, जीअं हज फर्ज़ आहे, अहिड़ी तरह रोज़ो बि रमज़ान जो हर मुस्लमान ते फर्ज़ आहे ऐं उहो रखंदो रोज़ो। अल्लाह ताला जो कानून बयानु करे छॾियो आहे, जेको मुस्लमान आहे, ईमान वारो आहे,
निमाज़, हज, ज़कात, रोज़ो उन ते फ़र्ज़ आहे। इहा हिन उम्मत जी ज़िमेदारी आहे ऐं उहो कंदो। ऐं उन खां पोइ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हिकिड़ी ॿी बि ज़िमेदारी असां ते आइद कई, ऐं उहा बि कहिड़े वक़्तु, जेॾी महिल नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हिन दुनिया मां रवाना पई थिया। जॾहिं हिन दुनिया मां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम रवाना पई थिया ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ी ज़िमेदारी लॻाई। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम चादर में मुंहुं ढकीनि था, वरी चादर मां मुंहुं खोलीनि था, वरी चादर में एॾी तकलीफ़ आहे ऐं छा था चवनि, लअन अल्लाह यहूद वन नसारा इत्तखज़ू कुबूर अंबिया मसाजिदा। अल्लाह जी लानत हुजे यहूदीन ऐं ईसाइन ते, जिन पंहिंजे पैगंबरनि जी क़बरुनि खे मस्जिदूं सिजदेगाह ठाहे छॾियो। ॿुधाइण मक़सदु इहो हो त तव्हां अहिड़ो कमु न कजो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, अल्लाह ला तजल क़बरी वसना, अल्लाह मुंहिंजी क़बर खे बुत खानो न ठाहे। जीअं बुतनि ते पूॼा थी थिए, अल्लाह मुंहिंजी क़बर खे बुत खानो न ठाहिजां जो मुंहिंजी क़बर ते इबादत थिए। हज़रत आयशा रज़ी अल्लाह तआला अन्हा फरमाई थी, फलौला ज़ाक उबरिज़ू क़ब्रहू गैर अन्नहू ख़शिया यत्तखिज़ मस्जिदा। असीं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी क़बर खे ज़ाहिर ज़हूर रखूं आ, पंहिंजे घर में कोन रखूं आ। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी क़बर खे ज़ाहिर ज़हूर रखूं आ, पर इन ख़ौफ़ जे करे असां घर में रखियो त ख़शिया यत्तखिज़ मस्जिदा, माण्हुनि खे मस्जिद न ठाहे छॾी। यानी सहाबा जो ईमान अल्लाह जे रसूल जी क़बर ॿाहिरि कोन कढियऊं। इन जे करे माण्हू साॻिए पैगंबर नालो कमु, जॾहिं अल्लाह जे रसूल जे क़बर ते पूॼा नथी थी सघे त पोइ ॿी क़बर ते कीअं थी सघे। ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत आयशा उम्मे हबीबा उम्मे सुलैम रज़ी अल्लाह तआला अन्हा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे साम्हूं हिकिड़ी कलीसा जो ज़िक्र कयो त हिकिड़ी कलीसा आहे जिते यहूदी इबादत था कनि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, इन उलाइका इज़ा कान फीहिम रजुल सालिह फमात। इन्हनि में को शख़्स अगरि को नेक माण्हू बुज़ुर्ग मरी वेंदो हो, पोइ छा कंदा, बनू अला क़ब्रिही मस्जिदन वसव्वरू फीहि तिल्क सुवर। फरमाई त उन क़बर ते छा कंदा, मस्जिद ठाहे छॾींदा ऐं उन्हनि जूं सूरतूं लटकाए छॾींदा। फ़र्क़ु कहिड़ो आहे, उन जूं सूरतूं बुज़ुर्गनि जूं लटकाए, दफ़न करे पूॼींदा ऐं सूरत लॻाए पूॼींदा। फरमाई त ईअं पूॼींदा। ऐं अल्लाह फरमायो, उलाइक शिरारुल ख़ल्क़ इंदल्लाह यौमल क़ियामह। क़यामत जे ॾींहुं सभ खां बदतरीन ऐं बेकार माण्हू अल्लाह जे नज़दीक गज़ब जा हक़दार माण्हू इहे हूंदा जिन अहिड़ी हरकत कई ऐं अहिड़ो कमु कयो। ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत अली रज़ी अल्लाह तआला अन्हु पंहिंजे शागिर्द अबुल हियाज अल असदी खे हुकुम ॾिनो त आउं तोखे उहो हुकुम थो ॾियां जेको नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मूंखे ॾिनो हो, उहो हुकुम तोखे थो ॾियां। तूं मुंहिंजो शागिर्द आहीं, मूं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मूंखे हुकुम ॾिनो, आउं तोखे थो हुकुम ॾियां। छाजो? फरमाई, अल्लाह तदा तिमसारन इल्ला तमस्तहु। का तस्वीर ॾिसी त उनखे डाहे छॾिजां। ऐं उन खां पोइ फरमाई, वला क़ब्रन मुशरिफन इल्ला सवैतहु। जेका क़ब्र पुख्ता ॾिसी उनखे डाहे छॾिजां। ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जाबिर रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइनि, नहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मना कई ऐं युजस्ससल क़ब्र, क़ब्र ते पकियूं शयूं लॻायूं वञनि, क़ब्र ते पकियूं शयूं लॻायूं वञनि। ऐं युकाद अलैहि ऐं युबना अलैहि, ऐं क़ब्र ते वेठो वञे ऐं युबना अलैहि उन ते इमारत खड़ी कई वञे। मुजावल थी क़ब्र ते वेठो वञे या इमारत खड़ी करी वञे या उन ते का पकी शइ लॻाई वञे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम इन शइ खां मना करे छॾियो। अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाए थो, मुस्लिम जी रिवायत, लिअन यजलिस अहदुकुम अला जमरतिन फयुरिक सियाबहु फतखलुस। फरमाई त जेको शख़्स के अंगारे ते वेहे, बाहि जे शोले ते वेहे ऐं शोलो उनजे कपड़नि खे साड़े छॾे, इन खां बहितर आहे इल्ला जल्दी ख़ैरुल लहु मिन अन यजलिस अला क़ब्रिही। उन खां बहितर आहे जो क़ब्र के वेहे। क़ब्र ते मतिलबु छा? जीअं क़ब्र जेके अंगारे बाहि ते तव्हां वेहंदो, तव्हांजे कपड़नि खे, तव्हांजे जिस्म खे साड़े छॾींदी। जेकॾहिं तव्हां के क़ब्र ते मुजावल थी वेठो त पोइ तव्हांखे ईअं जहन्नम जी बाहि साड़े छॾींदी। सम्झो तव्हां जहन्नम जी बाहि ते विया आहियो। कहिड़ो वॾो ख़तरनाक मसइलो आहे। ऐं ही सभु रिवायतूं, पहिरीं रिवायत बुखारी जी, ॿियूं रिवायतूं सभु मुस्लिम जूं। केॾी यानी मना थियल आहे नबी अलैहिस्सलाम जे तरफ़ां, ऐं केतिरे क़दुरु मना थियल आहे। उनखे बावजूदि माण्हू मुजावल थियो वेठा, उन खां बावजूदि माण्हू क़ब्रुनि ते वेठा आहिनि।
उन खां बावजूदि माण्हू क़ब्रनाह खां घुरनि पिया। हालांकि इहो वॾो सख़्त तरीन गुनाह आहे ऐं इहो ख़तरनाक गुनाह आहे ऐं माण्हू इन ॻाल्हि खे सम्झण जे लाइ तयारु कोन्हनि के। ऐं त इंसान आहिनि, इहे त इंसान आहिनि। अल्लाह ताला फरमाए थो इन्नल लज़ीन तदऊन मिन दूनिल्लाहि इबादुन अमसालुकुम, जिन खे अल्लाह खे छॾे करे तव्हां पूॼो पिया तव्हां जहिड़ा इंसान आहिनि। इबादुन अमसालुकुम सूरत अराफ़ जी आयत, तव्हां जहिड़ा बाना आहिनि। फरमाए वमा यस्तविल आमा वल बसीर, ॾिसण वारो अंधो बराबरि नथा थी सघनि। वल ज़ुल्मात वल नूर, ऐं रोशनी ऐं अंधेरो बराबरि नथा थी सघनि। वल ज़िल वल हरूर, ऐं छांव ऐं उस बराबरि कोन था थी सघनि। वमा यस्तविल अहया वल अमवात, ज़िंदा ऐं मुर्दा बराबरि नथा थी सघनि। फरमाए इन अल्लाह युस्मिउ मन यशा वमा अंत बिमुस्मिउ मन फिल क़ुबूर, अल्लाह जंहिंखे चाहे का ॻाल्हि ॿुधाए छॾे, तव्हांजे इख़्तियार न आहे। जंहिं कंहिं क़ब्र वारे खे तव्हां का ॻाल्हि ॿुधाए सघो, तव्हांजे इख़्तियार न आहे। मन फिल क़ुबूर, चलो तव्हांजो अक़ीदो हुजे त क़ब्र नारा ज़िंदा आहिनि, लेकिन अल्लाह फरमाए थो जेको क़ब्र में आहे सो कोन थो ॿुधे। चाहे ज़िंदा आहे मुर्दा आहे, उहो तव्हांजो अक़ीदो आहे। लेकिन फरमाए जेको क़ब्र में आहे, रसूलनि जूं क़ब्रूं आहिनि या कोन्हनि, बुज़ुर्गनि जूं क़ब्रूं आहिनि या कोन्हनि, अल्लाह फरमाए थो जेको क़ब्र में आहे सो कोन थो ॿुधे। ऐं अल्लाह फरमायो वल्लज़ीन तदऊन मिन दूनिल्लाहि ला यख़्लुक़ून शैअन व हुम युख़्लक़ून, जिन खे अल्लाह खे छॾे करे तव्हां पूॼो था उन्हनि का बि शइ कान्हे ख़ल्क़ी, हालांकि हू पाण ख़ल्क़िया विया आहिनि। अमवातुन ग़ैरु अहया, सभु जा सभु मुअलनि ग़ैरु अहया, ज़िंदा कोन्हनि। वमा यशउरून अय्यान युबासून, हिननि खे त इहा ई ख़बर कान्हे त असीं उथंदासूं कॾहिं। जिन खे इहा ई ख़बर कोन्हे त असीं उथंदासूं कॾहिं, त पोइ इन जी इबादत छाजे लाइ? हुनखे तव्हांजे कौलनि जी, तव्हांजी इबादत जी, तव्हांजी ॻाल्हियुनि जी ख़बर किथे आहे? अल्लाह चए पियो ख़बर कोन्हे, साईं वारा चवनि पिया सभु ख़बर आहे। अल्लाह जो वाइदो सचो या माण्हू जा वाइदा ॻाल्हियूं सचियूं? ऐं आख़िर में इन मुतालिक़ कुझु अल्लाह जा चैलेंज ऐं अल्लाह ताला जेको हिननि जे बारे में बयानु कयो आहे तव्हांखे ॿुधायां थो। अल्लाह ताला फरमाए अम्मन यब्दउल ख़ल्क़ सुम्म युईदुहु, केर है जो ख़ल्क़त पैदा करे ऐं उनखे सुम्म युईदुहु पोइ मोटाए। वमन यर्ज़ुकुकुम मिनस समा, तव्हांखे रिज़्क़ केर थो ॾे आसमाननि मां? आ इलाहुम मा अल्लाह, छा अल्लाह सां गॾु को आहे? अल्लाह फरमाए थो कुल हाथू बुरहानकुम इन कुंतुम सादिकीन, पोइ खणी अचो त को दलील अगरि तव्हां पंहिंजी ॻाल्हि में सचा आहियो। अल्लाह फरमाए कुल ला यअलमु मन फिस समावाति वल अर्ज़ ग़ैब, अल्लाह खां सिवा ग़ैब जो इल्मु केरु कोन थो ॼाणे। ऐं अल्लाह ताला तक़रीबन इहा ॻाल्हि कॾहिं कई जॾहिं अल्लाह ताला कुझु चैलेंज 15 ॻाल्हियूं बयानु कयूं, मुख़्तसिरन 3-4 मिंटनि में बयानु थी वेंदियूं। अल्लाह फरमायो अमन ख़लक़स समावाति वल अर्ज़, कंहिं आसमानी ज़मीन पैदा कयो। व अंज़ल लकुम मिनस समाई माअ, ऐं तव्हांजे लाइ आसमान मां कंहिं पाणी वसायो। फअंबतना बि हदाइक़ ज़ात बहजतिन, तव्हां लाइ ख़ूबसूरत बाग़ कंहिं ठाहिया। पर मां कान लकुम अन तुंबितू शजरहा, तव्हांजे त इख़्तियार ई कोन्हे को वण फुटाए सघो आहे। आ इलाहुम मा अल्लाह, छा अल्लाह सां गॾु को ख़ुदा आहे? बल हुम क़ौमी यादिलून, बल्कि हीअ त क़ौम हद खां तजावुज़ करण वारी आहे। अल्लाह फरमाए अम्मन जअल अर्ज़ क़रारन, ज़मीन खे कंहिं तव्हां लाइ विछवानू ठाहियो। वजअल खिलालहा अनहारा, ऐं उन ज़मीन मां फाड़े नहरूं वहाई। फरमाई वजअल लहा रवासिय, ऐं पहाड़ ठाही। वजअल बैनल बहरैनि हाजिज़ा, ऐं उनजे दरमियान हिकिड़ी आड़ लॻाई, हिकिड़े पासे मिठो पाणी ॿिए पासे खारो पाणी। अल्लाह फरमायो आ इलाहुम मा अल्लाह, छा अल्लाह सां गॾु को आहे शरीक? फरमाए बल अक्सर हुम ला यअलमून, बल्कि अक्सर ॼाणीनि कोन था। अल्लाह फरमाए अम्मन युजीबुल मुस्तर इज़ा दआ, दुआ करण जी दुआ केॾी महिल केरु थो ॿुधे? हिकिड़ी सो आयतुनि गॾु पियूं अचनि। अल्लाह फरमाए थो चैलेंज पियो ॾे अल्लाह ताला, केरु आहे जेको दुआ घुरे उनजी दुआ क़बूल करे। ऐं यक्शफ सूअ, ऐं का परेशानी तव्हांजी लाहे। वयजअलकुम खुलफाल अर्ज़, ऐं केरु तव्हांखे ज़मीन में ख़लीफ़ो थो ठाहे। आ इलाहुम मा अल्लाह, छा अल्लाह सां गॾु को आहे शरीक? कलीलन मा तज़क्करून, थोरा ई माण्हू नसीहत हासिल कनि। अल्लाह फरमाए अम्मन यहदीकुम फी ज़ुलुमातिल बहर, ज़ुलुमातिल बर्रि वल बहर, तव्हांखे अंधेरनि ऐं रोशनियुनि में केरु थो रस्ता ॾेखारे। फरमाए वमन युरसिलुर रियाह बैन यदै रहमतिही, अल्लाह जे मींहं खां अॻु में जेका हवा ईंदी आहे ख़ूबसूरत ख़ुशबू वारी, फरमाए इन में ख़ुशबू केरु थो पैदा करे? उहा हवा अचे किथां थी? हीअ रहमतूं अचनि कीअं थियूं? ऐं इलाहुम मा अल्लाह, छा अल्लाह सां गॾु को शरीक आहे? ताल अल्लाहु अम्मा युशरिकून, अल्लाह फरमाए थो अल्लाह बुलंदो बाला आहे जिन शयुनि खे अल्लाह सां गॾु शरीक कनि था। फरमाए अम्मन यब्दउल ख़ल्क़ सुम्म युईदुहु,
केरा जेको ख़ल्क़त खे पैदा करे वरी पोइ हिते मोटाए। फरमाई वमन यर्ज़ुकुकुम मिनस समा, तव्हांखे आसमान मां रिज़्क़ ॾे केरु थो? फरमाई आ इलाहुम मा अल्लाह, छा अल्लाह सां गॾु को शरीक आहे? अल्लाह फरमाए पोइ खणी अचो, कुल हातू बुरहानकुम इन कुंतुम सादिकीन, अगरि अहिड़ियूं ताक़तूं ॿिए वटि आहिनि त दलील खणी अचो। अल्लाह फरमाए कुल ला यअलम मन फिस समावाति वल अर्ज़ गैब इल्लल्लाह, अल्लाह खां सवाइ आसमान ऐं ज़मीन जो गैब कंहिं तो केरु कोन थो ॼाणे। ही त क़ब्रनि वारा वमा यशऊरून अय्यान युबासून, हिननि खे इहा ई ख़बर कोन्हे असीं उथंदासूं कॾहिं। ही सूरत नमल जूं आयतूं आहिनि, तक़रीबन 60 खां 65 ताईं मुकमल अल्लाह ताला चैलेंज ॾींदा आहिनि इंसान खे, जे हिन ही चैलेंज के इंसान में आहिनि, के क़ब्र वारे में आहिनि, के बुज़ुर्ग में आहिनि, हिन खे इहा ई ख़बर कान्हे उथंदा कॾहिं। जे ही सभु चैलेंज हुन में मौजूदु आहिनि त तव्हां इबादत कयो, पर जे न आहिनि त अल्लाह खां को शरीक कोन्हे। त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ब्र परस्ती खां, क़ब्रनि खां घुरण खां ऐं उन जे मथां वेहण खां, इबादत करण खां मना कयो आहे। हा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम इहा शइ ज़रूरु चई हुई त मूं तव्हांखे क़ब्रनि ते वञण खां रोकियो हो, पर फज़ूरुहा, हां ज़ियारत कजो, छाजे करे? आख़िरत खे यादि करण लाइ, हा इबरत हासिल करण लाइ वञो, तमाशे लाइ न, इबरत हासिल करण लाइ। त ही बि असां जहिड़ा हा दुनिया छॾे विया ऐं असांखे बि दुनिया छॾणी आहे, इन इबरत हासिल करण लाइ वञो। ऐं हिते औरतुनि जो वञणु, काफ़ी माण्हू चवंदा त औरत जेका क़ब्रिस्तान में वेंदी आहे त क़ब्रनि वारनि खे उघाड़ी नज़र ईंदी आहे। हालांकि अल्लाह छा थो चवे त क़ब्रनि वारनि खे का ख़बर ई कोन्हे, जॾहिं जंहिंखे का ख़बर ई कोन्हे त हुनखे उघाड़ा कीअं नज़र ईंदा? जॾहिं अल्लाह जो कानून आहे त क़ब्र वारे खे कंहिंजे अंदर का ख़बर कोन्हे त उनखे मुर्द जेके क़ब्र ते औरतूं आहिनि उघाड़ियूं नज़र कीअं ईंदियूं? इहा त ॻाल्हि ई उबती आहे, इहा ॻाल्हि इन जो को वजूद कोन्हे को। बाक़ी हा रही ॻाल्हि औरतुनि जो क़ब्रिस्तान ताईं वञणु केतिरो जाइज़ आहे, उनजी सूरत ही आहे त औरत वञी सघे थी बापर्दा थी, ऐं उहा बि इन सूरत में वेंदी जो सिर्फ़ आख़िरत खे यादि करण जे लाइ, आख़िरत खे यादि करण जे लाइ वञी सघे थी, बापर्दा थी, पर्दे जी हालत में, बग़ैर पर्दे जे न पर्दे जी हालत में वञी सघे थी, ऐं उहा बि इन शर्त ते जो सिर्फ़ आख़िरत खे यादि करण लाइ। त ही बि असांजा भाइर आहे जेके दुनिया छॾे विया, असांखे बि दुनिया छॾणी आहे, आख़िरत खे यादि करण जे लाइ वञी सघे थी। अल्लाह का दुआ है त अल्लाह ताला अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए।